मुझे सोने हबीब फरमायो जेको हिकड़ी गिराट पराई जमीन जी हिकड़ी गिराट फबाए तो क़यामत जे ॾियारे में 7 ज़मीनूं मट बनाए उन जे गिचीअ में विधियूं वेंदियूं। वरी कब्र जे मथां ठाहियूं वेठा होटल। मुझे सोने हबीब फरमायो परंदड़ तांडव जे मथा पैर रखो, परंदड़ तांडव जे मथा पैर रखो, इहो भलो तव पर के कब्र ते लत न ॾिजो। मुझा सोना हबीब ॾिसनि था हिकिड़ो शख़्स आहे जेको कब्र खे ठूठ लॻायूं वेठो। मुझे सोने हबीब या साहिबल कब्र अंजिल मिनल कब्र ला तुज़ीही वला युज़ीक। ओ कब्र ते टेक ॾियण वारा कब्र वारे खे न ईज़ाए न इहो तोखे ईज़ाए, कब्र वारे खे न ईज़ाए। इहो कब्र वारे ते जेका ठूठ रखी अथई ॼण के कब्र वारे खे ईज़ा पहुचाईंदो। ज्यादा हिकिड़े आम कब्र ते लत ॾियण जाइज़ नाहे, पर कंहिं वलीअ जी मज़ार हुजे उन ते ठूठ लॻे वेहण, मथो टेके वेहण जाइज़ नाहे। ओ अदा कंहिं वलीअ जी दरबार ते इज़त वारी जाइ हूंदी आहे, रब जे निशानियुनि मज़ा हिकु निशानी हूंदी आहे। शियो हुजे सुन्नी हुजे हर हिक जे लाइ इज़त वारी जाइ आहे अल्लाह वारनि जी दरगाह।